आलम जो धणी अवलला हलीम आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय सदाइती सबका बुख न बासे का सदाइती सबका बुख न बासे का जे ही ते ही ज़ात जी जुम्बस न है जाए मूसी हले सा जा जीव मिठो ही न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशनि भरो सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरों ॾींहुं हुजे छंछर जो ॾींहुं हुजे रामू ऐं राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी गया हुजनि हा जेको हे मौसम जेका हुजे मींहं खां पोइ जेका मौसम हुजे अवां खे त पतो हुजे के त मारवाड़ा जेके हुजनि इहे त के त पधर ते अची विया हुजनि के त ख़ुशहालीअ में हुजनि के त फसल जे करे बि ॾुखा हुजनि पर ॾुखूं इहे सुखूं इहे ख़ुशियूं इहे ॾुख इहे जेके हुजनि ज़िंदगी जो हिसो इंसान जी ज़िंदगी में ईंदा हुजनि पर वक़्तु हमेशा जेको हुजे हिकु जहिड़ो कोन रहंदो हुजे वक़्तु गुज़री वेंदो हुजे ॾुख जी घड़ी घड़ी खणिजी हुजे वरी मालिक साईं नवाजींदो हुजे वरी माण्हू जा ॾुख ख़तम थी वेंदा हुजनि पर हौसले पंहिंजे क बुलंद रखंदा हुजो सोने सां गॾु ॾे हुजो परॾे हुजो जित जित वेठा हुजनि मारवाड़ा वादीअ मेहराण जो हे प्रोग्राम ॾिसंदा हुजनि मेहराण टीवीअ जो राधा खे ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनीनि खे भलीकार चऊं हा सिक भरियो सलाम हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो पोइ हाणे मेहराण टीवी ॾिसण जे लाइ तव्हां वरी मेहराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते जेको चैनल हुजे उते अवां खोड़ सारो वरी वरी प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो यूट्यूब ते इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे जेको अवां खे वणंदो हुजे जंहिंजे लाइ अवां बेताब हुजो कि हाणे इहो प्रोग्राम असां टीवी में न ॾिठो हुजे हाणे हींअर उहो कीअं ॾिसूं सो उहो वरी जेको हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल उन ते हर प्रोग्राम जेको हुजे उहो रखो पियो हुजे उनखे अवां जेॾी महिल बि दिलि चवंदी हुजे ॾिसी सघंदा हुजो पंहिंजे हथ में हा पर ॾिसण सां गॾोगॾु उनखे सब्सक्राइब करे छॾींदा लाइक बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो उन में जेको हुजनि सभई रंग लॻा पिया हुजनि हा पोइ उन में वरी लिखी बि छॾियो हाय रामण हाय राधुल छाल वरी हीअं करो वरी पोइ जेको हुजे वाह वाह जबरदस्त वरी हिते अवां जा उहे जेके हुजनि न मैसेज अवां जा नाला शामिल थींदा हुजनि असांखे ख़बर पवे कहिड़े असांखे अॼु जेको हुजे उहो लिखियो हुजे छा करो हुजे लेख करो हुजे हा उन सां गॾु वरी पंहिंजे शहर जो नालो बि लिखी छॾींदा हुजो त उन सां पोइ वञी थींदिया हुजनि ॻाल्हियूं चार हा त जीअं असांखे त ख़बर पवंदी हुजे कहिड़े शहर मां कहिड़े भाऊ असांखे यादि करो हुजे पोइ वरी मां वरी पोइ वेही इहो गानो ॻाईंदो आहे ओ आया अंगण अजीब ओ नसीब भला उहे अंगण चुमाया अजीब चुमा अंगण चुमंदो हुजे ओ आया अंगण अजीब हा सो इहो न सां गॾोगॾु वरी इहो लंबर भले टीवी ते उन ते वरी जेको हुजे लंबर मिलाए फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा जेके हुजनि लेब ई लेब बीठा हुजनि अवां सां रूबरू कचारूं कनि हाल अहवाल अवां जो ॿुधंदा हुजूं असांजो हाल अहवाल उहो सॼो अवां जे साम्हूं हुजे जेको गुज़रियल आंचर हुजे उन ते वरी पोइ असां सिंधु दरिया जो सैर कयो हुजे अवां सभिनी खे ॾेखारियो हुजे पोइ न सैर आधार तव्हां ॾिठो हुजे त जो हाल हुजे सो असां प्यारनि जे आॾो पेश करो हुजे हा सो दरिया पासा जूं मौजूं बि अव्हांखे ॾेखारियूं हुजनि त वादीअ मेहराण छा हुजे उनजे अचण सां उनजे भरजण सां या उनजे ख़ुशि थियण सां कंधीअ वारा मुहाणा जेके हुजनि आम माण्हू हुजनि सिंध वासी हुजनि केतिरा न ख़ुशि थींदा हुजनि ख़ुशहाली ईंदी हुजे रूह खे ताज़गी मिलंदी हुजे ख़ुशियूं थींदियूं हुजनि छो उन सां गॾोगॾु वरी पोइ ॾिसो त इहे पाणी जा मसइला पाणी ते ॻाल्हि हलंदी हुजे या बि वरी ॻाल्हि रोज़ नई चुरंदी हुजे पर ख़ैर हिन ॻाल्हि ते बि ज़रूरु अचूं
तूं छा कहिड़े ॻाल्हि ते गौरो हुजे वरी गौर तूं त ईअं बीठी ॼण सुबुह सां बस जो इंतजार कने काॾे वेंदी हुजी माई सुबुह हा सां हा बस जो त इंतजार न करो हुजे ॿुधंदी हुजां तुंहिंजी हा गुफ़ तकू हीअं के हाणे बीठी हुजे ॼण तोखे जहिड़ो मां त लिमेंदो करे प्यारो हुजे मां हिते लिमेंदो हुजे तूं पोइ कढ़ी असली मूं बि भरी हीअं कयो बीठी हुजी मथाणे मां तूं पटियो पियो हुजे न कहिड़ी मुबी वॾी महांगी हुजे किथां सां गरीब माण्हू साग चंदो हुजे वगड़ा कहूं गिदरा कहूं वंगा छा कहूं बाक़ी हाणे इहा जेका हुजे इहा बिठो हाणे वंगे ऐं गिदरीअ जे मां वञी हाणे पाण वंगी थी वई हुजी हाणे वरी पाण खॾस सॼो थो कद्दू हुजे 12 महीना ज़मीन में हुजे हाणे मस कढो हुजे हाणे सो हाणे वरी प्रोग्राम जे शुरूआत में जेको हुजे सो मांझी फ़कीर ॻायो हुजे हिकिड़ी सुहिणी वाई ॻाई हुजेसि हाय हाय जीअं दरिया जी ॻाल्हि करूं ईअं वरी सोणीअ जी बि ॻाल्हि करूं दरिया जे मारोड़नि जे सां कंदा हुजूं पोइ वरी वणझारीअ जी ॻाल्हि करे सो वणझारनि जी ॻाल्हि करे इन वाईअ में सो मांझी फ़कीर जी हनूं सफ़ा वाई रिकांट कई हुजे महिराण टीवी सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि अचूं त अञा अवां सां कचारूं करूं खोड़ कचारूं करूं लख जे बेड़ो तार मोहंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मोहंजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू हिकु राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशिन भरो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे वात पट ॾिसी झाल ॾिसी को नाम लॻरायो हुजे सुबुह सुबुह सां पाण खे न ही कंगी करी ही जिनड़ी लॻी अची साम्हूं बीठी हुजे मूं चो कोई जिनड़ी त हे हिनियूं वार लॻा पिया हुजनि तकड़ मकड़ में आई हुजां हे निकती हुजां त ॾे लॻे अकड़ी मकड़ी तकड़ मकड़ तकड़ मकड़ी जो मकड़ी मींहं जे करे ॾिठी हुजे उन खां भागी हुजे मकड़ूं हलनि तो जो भी ये मगज कम ना करे मुंहिंजो छो न मगज कम अल्लाह मां है नाजरिन सगल है तू ये बिठो जी न नाजर मां ये कदा बिठो अच्छा तो जे मोर समझो जे को नाम लग रहा है नो मोहर कदा लगे मुंह समझो बिठो जे ही चीज जण गुजनड़ी साम्हूं मुंह चो रामण थोरी होशियारी वठंदो हुजे तो हां पाजी रात धुल कर जिनड़ी समझी अल्लाह मुंह समझो ये सबब थियो बस तो जो न हो जे कुर्ब घट हो जे हां यो जे कुर्ब घट सबब तने तमनावन में वरी मानु खजनड़ी भी लगे पो मानु के होला की लगे तलिको भी हो जे हेलो हेलो जी के रदा कड़े शहर का दा गोट मोहम्मद हसन मरीदा गुलशन काटकेली अदा छाल हुजे खुश हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सब ख़ैर लॻो पियो मन तव्हां कुझु चओ सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं हाणे मौसम हुजे कीअं ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे प्रोग्राम ज़बरदस्त लॻो मौसम सफ़ा कुओं मरी लॻो पियो आहे सफ़ा अहिड़ी मौसम लॻी पई हुजे जी जी वाह 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 एॾे वक़्त में अॼु फोन करी हुजे जी जी ॿियो त ख़ैर हुजे न जो ॿियो को नओं ताज़ो हाल ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे फसल जो हाल अहवाल ॾींदो हुजी फसल ज़ोर आहिनि पर माशाल्लाह क्षमा कयो सारियूं कोन बचियूं सारियूं कोन बचियूं हुजनि न बरसाति बि कोन बचियूं पोइ कमंद कीअं थियो हुजे कमंद फसल वॾो फसल बची वियो हा बस इहो भलो थियो हुजे बस बचाव थींदो हुजे हा वधीक मालिक खे पारत हुजे भाऊ गणती न रखंदो हुजे जी जी हा न भलो भलो हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे था सभिनी खे सलाम हुजनि आवाज़ जो वॾी महिरबानी फोन कॉल कई हुजे हा साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो हाणे अव्हांखे ॿुधायो हुजे त इहो जेको मींहुं पियो हुजे झक लॻी हुजे पोइ हिन में ए मुंहिंजो बि घरड़ो थोरो ईअं किरी पियो हुजे थोरो घणो जेको हुजे उहो त थींदो हुजे हा सो घरड़े खे अञा थोरो सेंट करो हुजे अञा लॻो पियो हुजां
पो झिरकी वांगी ऐं पखी पखण वांगी जरी काठी आ वरी आण बस गरीब माण्हू जो वरी थोरो ॾोकड़ पे सोचे वरी हिन थोरो लेप में पियो करूं छा हुजे सा गोली सुई विञाइजी वई हुजे लिखल हुजे त बैत हुजे बैत पढ़ी ॿुधाईंदो हुजे कि तेसीं कुर्ब करो जेसीं जहिड़ा आहियूं जहान में हाँ चङनि जो कदुर करो सॼो अधु लिखल हुजे सॼो लिखल हुजे तेसीं कुर्ब करो जेसीं जहिड़ा हुजूं जहान में इहो लिखल हुजे इहो हीअं हुजे न हिक सुपत भरा सुपरी कुपत कीम करो थोरे घणे ॾींहं माण्हू मने मरो तेसीं कुर्ब करो जेसीं जहिड़ा हुजूं जहान में इहो हुजे अधु पढ़ी आयो हुजे लिखो इहो पियो हुजे पोइ छो अधु लिखायो हुजे तो बस खोट करी रखो हिते लिखण में बि खोट ॾोकड़ पैसे में त खोट करी पर इते बि खोट मूं कोन लिखो हुजे ईअं ॿ सटरूं लिखल हुजनि जंहिंखे जेका पसंदि अचे उहा लिखाए हाट कट में हा उहा लिखे हाट कट सम्झण वारो वरी अॻिते वधाए उनखे बस जीअं पोइ तूं चवीं पोइ हाणे कमा गुगी हुजा कमल ईअं करी मानी हलण ख़बरूं न ॾेखारींदो हुजे पाण चई मानी खाई वेंदो हुजे कॾहिं चयो हुजे भू भू 6 महीना पहिरां चयो हुजे 6 महीना हाणे असांखे उहा ॻाल्हि यादि न हुजे जेको सुबुह जो थिए शाम जो उहो ई विसरी वञे हाणे 6 महीना अॻे जी ॻाल्हि अञा आहे पुतड़े में ॿधो वेठो हुजे ऐं तूं बि मना कमायो हुजे हा कमाए जी कहिड़ी ॻाल्हि हुजे हलो हा फोन थी वई हुजे डिसमिस लगी पई हुजे अॻियो बि सोचियो हुजे अलाए छा हुजे हा त फोन थी हुजे डिसमिस हाणे वरी जेको हुजे हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे अव्हां जे नज़र करूं सो इन कलाम खे ॾिसंदा हुजो पर कलाम वरी कहिड़ो हुजे इहा ख़बर हुजे मूंखे कहिड़ी ख़बर कहिड़ो मूं ॻायो हुजे फौज़िया सुमरो जो कलाम हलाईंदा भली रागी हुजे हा अक्सर जेको हुजे सभु फोन कनि था फौज़िया सुमरो जो कलाम ॿुधाईंदो हुजे सो फौज़िया सुमरो जो कलाम हुजे हींअर भला किथे पियो गुज़ारी ॾिसण महांगो थी वियो हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं अंगण अजीब ओ नसीब भला आया अंगण अजीब ओ नसीब भला उहे अंगण चुमाया अजीब चुमा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चंदो हुजां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केर कड़े सर खां दा नवाब शाह शहर खां अरबाब भट्टी अदा अरबाब छाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि अल्हम्दुलिल्लाह फकीर रहमत में खुश फकीरानी खुशार खैर लॻो पियो हुजे अदा तव्हां ॾे सभु खैर हुजे तव्हां ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह जा एहसान बड़ा असांखे बि इंतज़ार जो प्रोग्राम जो ज़बरदस्त प्रोग्राम वीआईपी कुर्ब हुजनि भाऊ कुर्ब हुजनि अब कीअं हुजे मौसम वाने हाणे कीअं वक़्तु गुज़रे कि गैर हाज़िरी लॻी पई हुजे खैर त हुजे रमन फकीर अचर वारे ॾींहुं तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं अचर वारो ॾींहुं तव्हांजो रंग थोरो मुख़्तलिफ़ हुयो सिंधु दरिया ते विया हुजो हा दरिया ते विया हुयो बिल्कुलु मां 2 कलाक वेही मेहरान टीवी ते प्रोग्राम ॾिठो मज़ो आयो बाक़ी मौसम नवाब शाह जी हल्की हल्की राति जो हल्की माना थधि ॾींहं जो गर्मी हुजे अल्हम्दुलिल्लाह मौसम हाणे बहितरीन हुजे वाह वाह मौसम भली हुजे त पोइ माण्हू पंहिंजी बि तबियत बि भली थी वञे मौसम सां गॾो गॾु बिल्कुलु बिल्कुलु मींहुं बरसाति में परेशानी टेंशन रुगो माना सिस्टम डामाडोल हूंदो आहे भला हूअं नॉर्मल ज़िंदगी तमामु बहितरीन थी गुज़रे बासां खान वियो हुजे स्कूल
बिल्कुल बिल्कुल बादशाह खान के सुबह 8 बजे खां पहिरियां स्कूल पहुचाईंदो हुजां। वाह 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 कीअं हुजे चाक हुजे चङो भलो हुजे ठीकु हुजे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वरी हिकु पंहिंजो 1:30 बजे वरी खणी ईंदासीं बाबा साईं। ॿियो तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे तव्हांजी तबियत कीअं आहे? असां सभु ठीकु हुजूं ख़ैर लॻो पियो हुजे। बस फ़क़ीराणी मथे में हुजे बस असां चाक हुजूं। बस इहो बि तुंहिंजा भाग भला थिए बस नसीब कीराणी हुई बाबा छो गुज़ार पंहिंजी ज़िंदगी। हा बस बाबा पाण खे गुज़ारणो हुजे ॿियो हाणे भई उहो ख़ैर हुजे सभिनी खे सलाह ॾींदो हिकिड़ो अर्ज़ु आहे असांजो अर्ज़ु आहे बाबा साईं ॿुधाईंदो हुजे ॿुधाए हुकुम कंदो हुजे। बस मोहतरमा आबदा परवीन जो गानो ॿुधायो बस। ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजे। कुर्बो हुजे रज़ा तव्हांजा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे ख़ुशि सलामत रहंदा हुजो। हा हा सभु हुजनि हाणे को तूं बि सुबुह सां हाणे मां त सुबुह सुबुह सां कंदी हुजां पर इहो तो छा चयो हुजे फ़क़ीराणी लॻी हुजे मथे में हाणे मां तोखे मथे में लॻी हुजां इहो मूं तोखे 10 चकर चयो हुजे की हे राधुल खे अहिड़ो जेके हुजनि न ख़बरूं बर्दाश्त न थींदियूं हुजनि छा तो खतो न थींदियूं हुजनि पोइ वरी चवंदो हुजे की हाणे राधुल तूं ई कर सॾे तूं मूंखे ई चई सॾे अपना पंहिंजे मगज मां कढी छॾींदो कड़ी लठ हणी हुजे मगज में कड़ी लठ हणी हुजे ना लठ जी कड़ी ॻाल्हि हुजे तूं छा चयो हुजे बस त फ़क़ीराणी मथे में लॻल हुजे मूं चयो गॾु लॻल कीअं हुजे माना गॾु हुजे चवंदो हुजे हा त असांजी पाण में हिकिड़ी ज़िंदगी हुजे ज़िंदगी जा साथी हुजूं हाणे लॻल हुजां ए मूं चयो लॻल हुजे हाणे इहो तुंहिंजो ॻाल्हाइण हुजे मूं चयो गॾु हुजे उहा चवंदा ईअं चयो हुजे गॾु हुजे उनखे ॿियो चवंदा हुजनि जंहिं ते कावड़ हुजे इहा बि ख़बर न हुजे त खड़ी ख़बर न हुजे की मूंखे न हुजे न की लिखे हुजे ओ हूं चवंदा हुजनि वंधी हूं चवंदा हुजनि त कंध में लॻी हुजे कंध में पोइ मथक लॻी हुजे हे मथे खे तूं सही इहो सही टोक लॻई टोक न लॻे न कहिड़ी टोक अहिड़ो ॻाल्हियूं राधुल खां बर्दाश्त न थींदो हुजनि हा असां केॾी महिल कीअं हुजूं केॾी महिल कीअं हुजूं तूं हर वक़्तु हर वक़्तु को माण्हू हिकु जहिड़ो न हुजे की बसि ॻाल्हाए छॾे अदा बसि फ़क़ीराणी लॻी हुजे कंध में त कोन चयो हुजे कंध में न अचे हुजे मथे में लॻी हुजे वेठो बुलेट प्रेशर मुंहिंजे कहीं चढ़े छॾींदो हुजे मथे तुंहिंजी हूअं ई तार निकितल हुजे असांजी तार निकितल हुजे सच ॻाल्हायूं पोइ तार निकितल हुजे पोइ अञा चओ हुजे त फ़क़ीराणी कंध में लॻी हुजे पोइ चवंदा हुजो के मूं चयो बाबा मथे में माना ॿई हिक ॿिए जो मथे जो सूर हुजूं पोइ इहे चवंदो हुजे न इहे त न चयो हुजे मिड़े हिक ॿिए खे लॻा हुजूं राधुल लॻी हुजे हलो वालेकुम सलाम मुंहिंजा भाइटो केरु हुजे कहिड़े शहर खां उज़मा मंगी करूंडी खां उज़मा मंगी करूंडीअ खां कीअं हुजे मुंहिंजी भाइटी ठीकु हुजी चङी भली हुजे जी चाचा मां ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं हुजे तव्हांजो बाबा घर वारा कीअं हुजनि ठीकु हुजनि अबू बि ठीकु आहे यकीन फोन करे पियो फोन न पई लॻे पोइ मूंखे चई तूं हणी ॾिस त पोइ लॻी वई फोन लॻे मां उन ॾींहुं तव्हांजे बाबा खां पुछो हुजे त मुंहिंजी भाइटी किथे हुजे चए रध पचा करे मूं चयो ॾिसो मुंहिंजी भाइटी रध पचा करे राधुल जे हथ में जहिड़ा फुलूकणा थिया हुजनि हा हिन महिल घर जो कमु करे छॾियो आहे ऐं असां तव्हांजो अॻी किस्त बि ॾिठी हुईसीं प्रोग्राम जी अॻे हफ़्ते वारी तव्हां विया हुयो घुमण दरिया ते विया हुजूं सिंधू दरिया ते ॾाढो भलो प्रोग्राम कयो हुयो इहो बि वॾो सूरन जो वठी हलो हुजे दरिया घुमाइण पोइ दरिया जी कहिड़ी ॻाल्हि हुते कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं सुठियूं लॻियूं हुजनि इहो त ॿुधाईंदी हुजे भाइटी सॼो तव्हांजो जेको बि एपिसोड हुयो ॾाढो भलो हुयो बहितरीन पुल हुई पोयां ॾाढो सुठो मंज़र हुयो मंज़र सुठा मारवाड़नि जा बि ॾिठा हुजे त कहिड़ी ख़ुशहाली हुजे कीअं कंधीअ ते कपिड़ा धोईंदा हुजनि कीअं माल केॾो ख़ुशि हुजे बालकड़ा मच्छू कपिड़ो खणी उन सां वॾो रंग लॻो पियो हुजे चाची राधा ठीकु आहे ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ठीकु हुजो जी मां ठीकु आहियां तव्हां असांजे चाचा रामू सां ॾाढो विढ़ो था इहो मां हिन सां विढ़ंदी हुजां हा हा रामू जी का ग़लती न आहे साबित हुजे भाइटी तो पंहिंजी चाची खे ईअं चयो हुजे तूं विढ़ंदी हुजे
हाँ बैटरी चाचा रामू असांजो ॾाढो भलो आहे। हाँ बस चाचे खे बि पार त कंदी हुजे, चाचो भलो हुजे, बाक़ी चाची खे मिटी लॻल हुजे। अच्छा चाचा अॻो सां ॻाल्हायो। हाँ ॾींदा। तव्हांजी तालीम कीअं हलंदी हुजे? बाबा साईं अस्सलाम वालेकुम। ओ वालेकुम सलाम। फ़कीर साईं ख़ुश हुजो। गाऊं बाबा केरा खुश हो? तबियत ठीक है बाबा? अदीब खुश आहे? केरु लॻो पियो हुजे अदा, तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? हा अदीब तव्हांजी वॾी खुश हो केरा? सभु खे लॻो कीअं बा वक़्तु गुज़रे, कीअं मौसम हुजे फ़कीर? साईं जो शुक्र आहे, मुंहिंजे मालिक पुणे जो शुक्र आहे अल्लाह साईं जो। न न भलो हुजे। अॼु बैटरी फोन कई हुजे पर आख़िरी ॻाल्हि रहिजी हुजे त मुंहिंजो तालीम कीअं हलंदी हुजे। हा तालीम बाबा सही थी हले, तालीम सुठी थी हले। इहा ई भली ॻाल्हि हुजे अदा। बस हाणे चवंदा अल्लाह साईं करे नौकरी किथे मिली वञे त। न न न न ज़रूरु ज़रूरु भलो हुजे। इहो बा तालीम पिराईंदी हुजे या असांजी ख़ुशी हुजे तव्हां सां गॾोगॾु। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, अची ख़ुशि कंदो। आमीन आमीन। अॻे हफ़्ते निकितो वे पर उहो कोन थियो, माना उहो बंदो तव्हांजो नेटवर्क जे पोइ इहो कहिड़ो हुन वारो न दरिया वारो त भाइटी चए ॾिठो हुजे। दरिया वारो नेटवर्क बंदि हुयो तव्हांजो। हाँ पोइ कीअं ॾिठो हुजे भाइटी असांजी? न त टीवीअ ते त हले पियो पर उहो तव्हांजी जेको आहे नंबर बंदि हुयो। लंबर त असां दरिया ते बीठा हुजूं, उते वरी नंबर न लॻे। हा उते वरी उहो लंबर खणी न। नंबर बंदि हुयो, न पिया लॻनि। हा न न उते लंबर वरी हिते छॾे विया हुजूं, पोइ वरी होॾे हलिया विया हुजूं। चक्कर न लॻो हुजे। जी जी वॾी महिरबानी हुजे। प्रोग्राम कुर्ब हुजनि अवां सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, साल हमेशा ख़ुशि रहंदा हुजो, सलामत रहंदा हुजो। सो इन जे करे असां चवंदा हुजूं त इहो दरिया बादशाह जी हाज़िरीअ ते बि असां विया हुजूं, उनखे ॾिसी करे ख़ुशी थी हुजे त मारवाड़ा झांगेड़ा बि ॾिसंदा हुजनि त दरिया बादशाह में मौज थींदी हुजे त सम्झो सुवारी सिंध में मौज थींदी हुजे। इहो सू वरी जेको हुजे न, इहो राम राधा वारो सू जेको हलो हुजे, हुनमें दरिया में चढ़ाव हुजूं ॿेड़ी में, इहो वॾो मशहूर हुजे। मशहूर पोइ दरिया बादशाह जे विच में ईअं को जेके हीअं करे हीअं फाउंटू कढाया हुजनि न, इहे फाउंटू तुंहिंजा वॾा मशहूर थिया हुजनि। इहे हा बिरादरी में बि मशहूर थिया हुजनि। हलो हेलो अदा केरु कड़े शहर खां भा? बाबा हैदराबाद खां निसार अमरिंद्र। निसार साहब ख़ुशि हुजो, चङा भला बा तबियत तव्हां जोड़ी ख़ुशि हो? आओ बा केरु लॻो पियो हुजे अदा, तव्हां ॾे सभु केरु? आओ बा आओ। हा रामू राधा ॿई ख़ुशि आहिनि। ॿई ख़ुशि हुजो, तव्हां ख़ुशि हुजो। अलाह असां ख़ुशि हो, तव्हां ख़ुशि हुजो, अलाह खे सदाईं आबाद हुजो। वॾी महिरबानी हुजे। असां वरी चवंदा हुजूं तव्हां ख़ुशि त राम राधा गई ख़ुशि। मुमताज़ लाशारी साहब जो कलाम ॿुधायो। आज ज़रूरु हलाईंदा हुजूं मुमताज़ लाशारी जो कलाम। वॾी महिरबानी हुजे। कुर्ब हुजनि अवां सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सो ईअं ही करे हीअं मऊं हिनखे ॻायो हुजे, जेको हीअं करे हीअं कयो हुजे न, हा वॾो मशहूर थियो हुजे। या कैसेट ईअं करे कढाए हाणे मां बि कैसेट हा हा या कैसेट कढाईंदो हुजे। हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, थोरी देर खां पोइ ईंदो हुजे। हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, हलियो वेंदो हुजे अॻिते, हलियो वेंदो हुजे। आया निंदर निमाणी, आया निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। तूं राग ॻाए पोइ हीअं छो करी? हलो हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। नमस्ते, छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी, चङो भलो जो सभु ख़ैर हुजे, तव्हां सुठे चाकरीअ में ख़ैर हुजे न? हा सभु ख़ैर हुजे, तव्हां ठीकु हुजो न? बिल्कुलु अॼु राधा जा कहिड़ा हाल हुजनि? हुनखे बुखार हुजे। हा न न त बुखार हुजे, कूड़ ॻाल्हाईंदो हुजे, तूं ख़ुशि चाक चङो भलो हुजे, केरु हुजे, हैदर भट्टी हुजे, अदा तूं ख़ुशि हुजे। हा जी बिल्कुलु सुठे जा चाक जा, तव्हां सुठे जो ख़ैर हुजे न? ख़ैर लॻो
लॻो पियो हुजे। अल्लाह अल्लाह सुठी कंदो सदाई सभिनी खे। आमीन आमीन छा करी भाऊ हेतर के तो हुजी चा करती अदा हेतर बियो खैर होजे। अदा सब खैर ताम ॿुधायो सुठो जो दिन खैर हुजे न को नओ पुराणो हाल अहवाल ॾींदा हुजो। हा सब खैर लॻो पियो जे ॾाबो ॾाई हुजे कीअं हुजे न मारवाड़ा कीअं हुजे। बस छिनी वारे बंदि सां हुजे और ते पी हुजे दरिया जो पाणी लही हुजे मंथू जो पाणी दरिया में थोरो किलो लही हुजे ताकी ये छिनी वारे नयूं जेके अञा वहनि पियो। हा पोइ हाणे कल्ह न 3 ॾींहं सां वियासीं ॾाढियूं खुंबियूं वठी आयासीं न बंदि सां ॾाढियूं खुंबियूं निकितियूं हुजनि। बस ठीक हुजे पोइ सभिनी खे सलाम ॾींदो हुजी। कुर्ब हुजे न दादा जा वॾी महिरबानी हुजे। वठी हाणे फ़कीराणी 10 रुपए जा बिस्कुट खाईंदी हुजी। हा 10 रुपए जा बिस्कुट मिलंदा हुजनि। ओ 10 रुपए में हींअर कुझु कोन मिलंदो हुजी। हे रखे ॻाल्हाईंदी हुजी न। हा हे वठंदी हुजी। मां चवंदी जा 10 रुपए में बिस्कुट ते छा टॉफी बि कोन मिलंदी हुजे। मिलंदी हुजे हाणे वठंदी हुजे। हे वखत हुजे हल वठंदी हुजे 10 पर थींदो जहिड़ी सोटी वाह कढंदी हुजे कि यादि कंदो हुजे। इहो ॻाल्हाई सुबुह सुबुह ॻाल्हाईंदा तूं इहो ॻाल्हाईंदो हुजे। पंहिंजी जनानी खे ईअं न अचंदो जेको माण्हू 150 माण्हू पंहिंजी जनानी खे ॾींदो हुजे को माण्हू वठी कुझु खाईंदी हाणे मूंखे ॾींदो हुजे न पर थींदो जहिड़ी सोटी वाह कढंदी हुजे कि यादि कंदो हुजे। 10 गंढ में ॿधंदी हुजे 10 वरी सुभाणे ॾियां हुन गंढ में ॿधी। हा न ॿधंदी हुजां हे हिक तो खां भीख मंगा ईअं तो कोन चओ हुजे। अलाए पोइ यकदम 10 कढी ऐं रखा हथ परे कंदो हुजे चांती हुजे लठ मोटाए ॾींदी। हा मोटाए ॾींदी हुजे हिनखे। सो हाणे फकरी अवां हिकिड़ो कलाम ॿुधंदा हुजो आपदा परिन जे आवाज़ में हुजे साइण जे त अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने। उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। यार दुतारे यार पो कान कयई पोइ वारी तो दिलड़ी यार दुतारी पो यार कान कयई पोइ वारी कोन कयई पोइ वारी अला कोन कयई पोइ वारी तो दिलड़ी यार दुतारी यार पो कान कयई पोइ वारी। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जा मिलनी महिरबाननि खे सभिनी सजणनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे हिकिड़ी फोन कॉल बि हुजे वठंदा हुजूं। हलो अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम हुजे भाइटा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो। छा चइजनि जलमक्सी खां अबा छा हाल हुजे ठीकु हुजी सभु ठीकु हुजनि घर वारा सब खैर अमन दुआ है। तुम खुश लो पे चाची खुश लगी भैया। हाँ मां भी खुश हो जा चाचा है भी खुश हो जे। कड़ी दो कने चक्कर दे दे चाचा। अबा बलस्तान करी चक्कर दे देनो तने वरी चांदो हो जी चाचे ने कना वेठे जे जाना रे। हाँ हाँ भले 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 बियो त खैर हो जे मौसम जो हाल दींदो हो जी। रात ॾाढी गरम आ जी जो मौसम फर्स्ट क्लास आ। फसल कड़ो पोखो हो जे फसल क्या थियो जे हो पुछे चना ने कदा भाई पोखियो ना वाणी चना पोखींदा हो जो। चना सरिया चना सरिया इन ते पानी ते मींह वारे पानी ते पोखींदा हो जो जा तेरा पायो न बासा ने जन्मसी में इन जे करे। हां इनके नव हाने काईंदा सी। वाह वाह माना चणो ही मटर यो काईंदा हो जो सरिया ही मटर। हां मटर न चणो सरिया चणो ही सरिया पो कीअं भला थींदा होजन। फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास। वाह वाह पो सभिनी खे सलाम ॾींदो हुजी ऐं पंहिंजो ख्यालु रखंदो हुजी भाइटा। वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजे ख़ुशि हुजे हमेशा। राधुल ओ राधुल हा फोट हिक ॻाल्हि ॿुधंदो हुजे हिकिड़ी ग़लती थी गई हुजे चाह ठाही हुजे हाँ पर ओ भानी हुजे ना हार जीपे हुजे हार बच्चा हुजे नहीं हम सुर्खियों तो वेरा धुलपी पोई थी हुजे चाह
चांहि सॼी बड़की वई हुजे हुन में ॿ बचियूं हुजनि चुको पाण ये तो सुरको बच्चे हो जन सो हो मा पाण पीपो अच्छा तू जैसे हो सिस्टम के हलाई तो हो जे तो अरे न भाग जी मूंखे ख़बर हुजे न त बसि रुगो पंहिंजे लाइ जीअंदी हुजी बसि मुंहिंजी चांहि बसि जेका हुजे अरे आज खणी तो ना पीती हो जे त को मसलो ना हो जे भला हाणे वेंदी हुजी ए हक साजला है धकोलारी मुखे धकोलारी ॿी चांहि सॼी धकोलारी सड़ंदा हो जे हा सॼी हारजी वई हुजे बसि हीअ बची हुजे हा बस हिकिड़ो कोप बच्चो हो जे तो हाणे हिकिड़ो माण्हू पी जिंद सलाई तो हाणे न मां तो खे जरो ॾींदी हो जा चांहि उबरी हुजे तुंहिंजा हथ बथ न सड़ा हुजे ए हक तू त दुश्मन हुजी हथ न सड़ा हथ हुजे सड़ंदा हो जे तो जा एड़ी चाह हौसला हणदी हो जे ख़बरूं पंदे हां हिकिड़ी चांहि बि न ॾींदी हुजे इहो मुंहुं खणी कौन साम्हूं मिलंदी हो जे कौन वरी इहो मुंहुं खणी साम्हूं आई हुजी त वरी ॻाल्हि अहिड़ी ॿुधाईंदी हुजे ॻाल्हि ॿुधाईंदी हुजे सुठी मां खणी नहीं थी हो जा पो छेड़ो खणी हणदी हो जे अहिड़ो खणे इहो बि सम्झ मुंहुं ईअं ई हुजे हलो अस्सलाम वालेकुम चाचा रामू वालेकुम सलाम हुजे अबा केरु कड़े शहर खां बा बाबा सिर्फ उम्र में कलाया गले शहर का ॿियो ख़ैर हुजे बा ठीकु हुजो चङा भला हुजो कया कया वाला शुक्र ठीक ठाक तवा माटी राधा इलाही वणंदा हुजो अबा बसि इहो घर में चांहि उबरी हुजे हारजी वई हुजे रुगो पंहिंजे लाइ थोरी बचाई हुजे त बाक़ी हाणे रामण कड़ो राज खां चांहि वठी पीअंदो हुजे छा बच्चा सुलेमानी चाहे की जे मसलो कोने वेरनी कारी कोने हाणे वरी सुलेमानी चांहि पिया बसि मुंहिंजे लाइ सुलेमानी बची हुजे बसि तो खीर वाली चाहे हाथी है सुलेमानी की कोने अरे काका बसि तो वारो हाल बि मूं जहिड़ो ई हुजे बसि हर गाल साथ ही हमने बतायो खैर लगे पिया हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं हुजे मौसम हन मोट वाला जो चित्र पत्रा हवा भी लगे ये जो पत्रा लाड़ में तो मजो लगे पिया वाह 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 मज़ो हुजण बि खपंदो हुजे मज़ो हुजणु खपंदो हुजे शादी जो लाभो बेटे चावल या मलवा लगा कर तो चला या शुक्र गंज लगा कर वाह 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 चांवर लहंदा हुजनि त ज़ाद कंदो हुजी चावल ले दिन वाला चावल गाड़ी मानी फली इनते बस खा तो समझे वाह 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 वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजो तव्हांखे हिकिड़ो गानो मां ॿुधायां थो ॿुधाईंदो हुजे ॿुधाईंदो आदर दे बरी दिल जी को दाह ॿुधाइण वारो को हाल पुछण वारो को प्यार ॾियण वारो आदर दे बरी दिल जी को दाह ॿुधाइण वारो नंढड़ा मुंहिंजा तव्हां संग्राम जा नाला तव्हांखे ॿुधायां थो नाला खणंदो हुजे रायल सुमरो सनाना सुमरो जानवीर सुमरो उसेम सुमरो अब्दुल शमीर सुमरो सतान सुमरो वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे सभिनी खे ओ आ दर्द भरी दिल जी को चाहे प्यारण वारो आ दर्द भरी दिल जी आह आहे को चाहे प्यारण वारो को चाहे प्यारण वारो को नेरन करण वारो हाणे पिनंदो हुजे हे के तूं पाते थींदी हुजी पिनंदो हुजी बसि तूं सोच पंहिंजो पेट रामण जो खाई पेट भरींदी जी रामण खे चवंदी हुजी त मंगंदो हुजी पिनंदो हुजी कुर्सो लारींदो हुजे हां कुर्सो लारींदो हुजे असां त कुर्सो लारींदो हुजे हां हुजे हां छॾींदी हुजे हाणे कर सही हुजे के घर ठाणो दे काना रखा हुजे लिंबे सनी थी हुजे तो कहीं लगाए पंहिंजे वात खे लिंबदी हुजे मूंखे हल फच न गलाईंदो हुजे मगज में हणंदी हुजे इहो सिखी हुजी इहो खेदा त कुर्सो खणी पंहिंजी जनानी खे लारी कहिड़ी हाणे चाहे ढुकला करे चाह जो भागो हम बुखो हुजी कड़ी खबर हुजे मूंखे तूं बुखी हुजी सर चाह जा ढुक हुजे तो हुजे हणदी हुजे चाह जा ब ढुक ये चांदी न हुजी त अरे त असुल न मिलंदो हुजे हा उहा मूंखे ख़बर हुजे त वॾी तूं जेका हुजी सदोरी हुजी घर में असुल रामण जो वॾो ख़्यालु रखंदी हुजी हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा रसूल बख्श जे ते दोस्त मोहम्मद उस्मान जते खां चाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला हुजो से दवा लगी तव्हां वेंदो त न अबा जी ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो कीअं वक़्तु गुज़रे कीअं मौसम हुजे हाना
असां मौसम जुड़ाई लॻी पई आहे। जुड़ाली लॻी पई हुजे। हा पाणी निकाल कोन्हे को। वाह 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 वाह, ॾाढो भलो हुजे, ॾाढो भलो हुजे। सभिनी खे सलाम चवंदो हुजे, फोन कॉल कई हुजे, यादि कयो हुजे, वॾी महिरबानी। लख थोरा हुजनि अव्हांजा, लख थोरा। साल जित हुजो, सलामत हुजो। हाणे हेॾां वेठी हुजी, हेॾां खुॾीअ में वेठी हुजी, हाणे बंदि गुत्ती में वेहंदो हुजी तूं। वो खुॾी चई हुजे, गुत्ती चई हुजे, मां का कबूतर हुजां। हा हा कबूतर जी हिते चङी हुजी, हेॾां खाईंदी हुजी, बसि ॾारो खाईंदी हुजी। तूं वेहंदो हुजे, तूं वेहंदो हुजे, राधुल जो घर हुजे। हा ए हौसलो मुहांडो न थींदो हुजी। छा त राधुल चांहि जो ढुक पीतो हुजे को वरे करे अहिड़ो खणी साण विधो हुजे। चवंदा ढुक मां ढुक विराए खाणे दो। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौलाली मदद। अदान सार को गुलाम मुर्तजा दिल से नबी कराची का खैर हुजे बा। सब खैर हुजे दा, तां ठीक हुजो, चंगा भला हुजो। वीआईपी तव्हां शो हले पियो, ॾिसूं पिया सॼी संगत वेठी आहे होटल देवा अब्दुल भाई सभई तोखे सलाम था चवनि वेठा। वालेकुम सलाम, सॼी संगत खे सलाम ॾींदो हुजी। हा साईं जलाल चांडे जो को सुठो गानो ॿुधाए छॾ। हा जरूर जरूर, जलाल चांडे जो कलाम ॿुधाईंदो जां, जरूर। वॾी महिरबानी हुजे, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि, मोहबतूं हुजनि अवाजूं। हा साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। हाणे तूं हिते बीहंदी हुजे त मां पाणे वञी अधे बि मूंखे सलाह ॾिन, कारी चांहि वञी पीअंदो हुजे। हाणे मां पाणे पाण ठाहींदो हुजे, ठाहींदी तूं हुजे। हिकु वरी राधुल ठाहींदी हुजे, वरी इहो जेको हुजे हारजी पवंदी हुजे, बचंदी हुजनि ॿ सुर्कियूं, वरी पी छॾींदी आहे। तूं त साॻो ई निरानो माण्हू, कुझु पंहिंजी बि कंदो हुजे। चवंदा हुजनि न, पंहिंजी ॿार पंहिंजी चाड़। हा हा पंहिंजी ॿारी हुजे, बाक़ी चांहि त तूं काढ़ींदी हुजे। छा को तूं माण्हू पंहिंजी जनानीअ खे हमेशा कम में कार में हथ वंडराईंदो हुजे। हूंदी हुजी जा, हिते सिस्टम मां हलां, तूं चांहि काढ़ींदी हुजे। सिस्टम बि हलंदो हुजे, कमकार बि हलंदो हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे दा, केरु कहिड़े शहर खां था? अब कहिड़े शहर खां जी? आवाज़ कटिजंदो हुजे अदा, वरी ॿुधाईंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे, साल जितो जो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। तव्हां शामिल थी विया हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। निड़ी सुर्क सगलर जो बि मसलो हुजे। निड़ी सुरकंदी हुजे, कारी चांहि ठाहींदी हुजे, कारी नास ॾींदी हुजे। हा कारी नास हाणे भई ये इटकलियूं बिटकलियूं ये न कंदी हुजे। काका ये कंदा हुजनि, ये इटकलियूं बिटकलियूं देगड़ी चाढ़ींदी हुजे। हाणे बिटकड़ू पाण करूं कोन, सच ॻाल्हाऊं पोइ मथे भले लॻे। हा तूं वञी ठाहींदी हुजी चांहि, वञी ठाहींदी हुजी, वञी ठाहींदी हुजी। अहिड़ी का वांती हुजे, वञी ठाहींदी हुजे। गॾु ठाहींदा हुजो, तूं बाह ॿारींदो हुजे, को जेको हुजे टांडो ॿारींदो हुजे। राधुल वरी तोखे कारी चांहि हणंदी हुजे मगज खे। हा हिते तूं अॻठ ठाहींदी हुजी, हींअर ॾिसंदी हुजी त तूं वाण वटींदी हुजी, थांव धोंदी। हाणे हो वाण वटण वारो इहो टेम ई वियो हुजे। अञा वाण वटजनी, वाण हाणे इहो टेम ई वियो हुजे। हाणे हर को फैसल में हुजे। सो हाणे तव्हां एसि ताईं जलाल चांडे जो कलाम ॿुधंदा हुजो त मां पाणे भला इहा सुलेमानी चांहि ठाहे पीअंदो हुजां। बाक़ी हीअ त नेरानी सुलेमानी जहिड़ी मथे में अॼु लॻी हुजे। मथे में चयो हुजे, मथे में कंध में न चयो हुजे। हल हल सो इहो जलाल चांडे जो कलाम आबा ॾिसंदा हुजो त नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में, जिगर में। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। मां वरी जेको मां ठाहींदो हुजे, अॼु मथे में सूर हुजे। आओ त गॾिजी गुज़ारूं वे, हे ॾुखा सुखा ॾींहड़ा। आओ त गॾिजी गुज़ारूं वे, ओ
दुखा सुखा ॾींहड़ा ओई हो वाह भलो मिया दुखा सुखा ॾींहड़ा आओ त गॾिजी गुज़ारूं वे ओ दुखा सुखा ॾींहड़ा तो माण्हू खे हर हमेशा गॾिजी दुख सुख वंडण खपंदो हुजे। तो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो रमन चाला अबा ख़ैर अबा केरु कड़े शहर खां भा फकीर धणी में चांजो गुलशन में मार कराची अबा फकीर भली करे हुजी ख़ुशि हुजी चङो भलो तबियत बार हुजनि खैर लॻो पियो तूं ॿुधाए बस दुखा सुखा पंहिंजे घर में अबा ॿियो हा साईं शुक्र आहे अलहमदुलिल्लाह हा बस जो हाल बस पंहिंजे घर में रुखी सुखी बुखी खायो वेठा हुजूं हा हींअर वक़्त बि न हुजे अदा ॿाहिरि निकिरण जो वक़्त ई न हुजे। छा ॿुधाए अबा जनानीअ त घणो ई ॿुधायो हुजे हाणे तूं का रूह वारी ॻाल्हि ॿुधाईंदो हुजी पियो हा रूह वारी ॿुधायां थो हा ॿियो जनानीअ त इहो ॿुधाए रहंदो रूह खे अलाए छा चरे छॾियो वरी रूह खे अलाए छा कयो हुजे। ॻाल्हि ॿुध सोणी मेहार जो जवाब सोणी छा थी चए मेहार छा थो चए वाह 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 सोणी दुख साड़ जो निकातो कल लॻो नंढड़े खां वठी या पढ़णे खां पोइ जे तूं हिकु भॻो अला तूं त कहिड़ो ॾींदीअ दम जो वाह 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 सोणी जा ख़्वाब साणिया जा सिंगार ओ मूंखे हाणे लिखिया ई अॻु हुया नकी कुल्फ यकून हो न काबी पचार न सिज हो न चंड हुयो ऊंद है अंधकार मुर्की साण निहार वो अला ते नव लतीफ चए ओ अला तू ही तू अबा मणी अबा बस छा रूह के ताज़गी ॾेई छॾी गई बाबियो छा कयूं यार मड़ी पक्की हाल आहे सुणीअ मां हिकिड़ो बैत बाक़ी ॿुधाईंदो हुजी त पोइ वरी मन मुरादूं ॿुधाईंदो हुजे सुणीअ जे अॼु दास्तान मां का वरी वाई हलाईंदो हुजां अबा ॻाल्हि इहा आहे त अञा ॼाण पलड़ हाणे किताब बि न आहे ऐं छोकिरो बि नाखे मूंखे ॿुधाईंदो वेंदो आहे इहो वरी झलकियो यादि आहे न भलो 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 हुजे बसि पोइ जो हाल ईअं चवंदो हुजी त पेस पिरिया नाल हा इन जे करे महफ़िल ते वेंदो आहे बि छोकिरो मूंखे थोरो ॾसींदो आहे बसि पोइ वरी शुरू थी वेंदो आहे फ़कीर भला पोइ महिमार में को पंहिंजनि कखनि में हुजे या ईअं रामण वांगी अञा हुजे त पंहिंजे धरतीअ ते पोइ कॾहिं हित कॾहिं हुत कॾहिं हित न तुंहिंजी दुआ आहे मां हिते पंहिंजी आहे और इंचार्ज बि आहियां 50-70 मुंहिंजी तनख़्वाह बि आहे हा दुआ आहे तुंहिंजी बसि पोइ फ़कीर वञा थो इहो मेलनि ते शादियुनि ते राति बि प्रोग्राम आहे कल्ह राति बि हुयो पोइ बसि पोइ फ़कीर तयार हुजे मूं ईअं चयो हुजे मतां रामण वांगी रहंदड़ हिन धरतीअ ते हुजे पर कमल पोइ झुको हित कमल हुत पोइ फ़कीर अलाह सभु खे ॾींदो अलाह बहितर सभु खे ॾींदो तव्हां बि ख़ुशि हो ऐं मुंहिंजी यादि थी चाह पाणी मुंहिंजी पी वञाए गुलशन में मार कराची हे नंबर आहे मुंहिंजो बाबा फ़कीर वटि ईअं हाणे सॼो हाणे घुरियो अचे पुॼबो हुजे हा इंशाल्लाह अलाह कर आहे ज़िंदगी जा मेला ज़रूर न सुहिणा इहे मेला थींदा रहंदा हुजनि बिल्कुलु वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम हुजनि साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो इन अर्दे को सुहिणी ऐं मेहार मां को बैत ॿुधाए ठार बाक़ी
हिन त अहिड़ियूं ॿुधाई हुजे जो सुबुह सां हां 6:30 हुजे चाड़ी ॿुधाई हुजे पोइ चाड़ी ॿुधाई हुजे हिन त अहिड़ी ॿुधाई हुजे छा ॿुधायो हुजे अञा त तोखे मूं ॿुधाई न हुजे हा इहा सत सूरी त मूं तोखे अञा ॿुधाई न हुजे एतिरो वक़्त थियो हुजे इहा सत सूरी मूं रखी हुजे संदूक में पई हुजे अञा उहा अलॻि हुजे उहा अञा संदूक में हुजे हा न खुटण इहा वारो ॿुधाई थी हुजे न खुटण वारो ड्रामो हुजे तूं माना सॼी ज़िंदगी 100 किस्तुनि खां बि मथे हलंदड़ हुजे सत सूरी हुजे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा मोहम्मद उस्मान पन्ना प्रीतमाबाद खां अदा छा हाल हुजे चना साहब ख़ुशि हुजो चङा भला हुजो सब खैर आहे दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां दा ठीक आहियो सभु ख़ैर लॻो पियो जे तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो हा असां ॾे सभु खैर आहे असां ठीकु आहियूं अलाह करे तव्हां ठीकु हुजो तव्हां जो जहिड़ो आहे सदाईं अब बसि पोइ पंहिंजे घर में हुजऊं पोइ हे ॿ हुजूं थां पिया ठड़कंदा हुजूं हा इहो मिड़ेई हले गाॾो बसि हा गुज़िरियल प्रोग्राम तव्हांजो दरिया वारो ॾाढो वणियो वाह 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 माना बाक़ाइदे दरिया पासा खे नज़र में रखियो ईंदा हुजो न हा सही आहे वरी त कोटड़ी वारी पुल लो वारी साम्हूं ॾिठीसूं तव्हां दरिया में ॾाढो मज़ो आयो हा यार इहा कोटड़ी वारी पुल कोटड़ी जा हले लाल माना इहा सिंध जे में जेके बैराज हुजनि न पोइ कोटड़ी बैराज पोइ सखर बैराज पोइ इहे सिंध जी सूंह हुजनि बिल्कुलु बिल्कुलु पोइ दिलि चयो हुजे त दरिया पासा वटि वेंदा हुजऊं उहो मौज में हुजे त सम्झो असां मौज में हुजऊं कंधीअ वारा यार असां त ॿेड़ी ते चढ़ूं था टिजूं था ऐं तव्हां त टिजो ई न पिया यार ॿेड़ी हाणे कीअं आहे भायो फ़क़ीर माण्हू हुजऊं ॾाढ न हुजे न दरिया जे कंधीअ ते वॾा थिया हुजूं पोइ दरिया पासा खे ख़बर हुजे त हे फ़क़ीर हुजनि हा इहा बि ॻाल्हि आहे वाक़ई हा भाई असांखे पोइ दरिया पासा सां दिलि हुजे जंहिंसां रूह हुजे उहो चवंदो हुजे पिया घुमंदा हर कम ॼाणो भाऊ हर कम ॼाणो हऊ अलाह तव्हांखे वधाईंदो अञा हा वॾी महिरबानी लख कुर्ब थोरा हुजनि सभिनी खे आवाज़ सलाम मोहबतूं हुजनि आवाजूं सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे अबा साहिब ॾिसंदा हुजो तारीख़ चवंदा हुजनि अबा मोहन जे दड़े खां वठी पोइ अबा असांजा जेके वॾड़ा हुजनि तारीख़ जे लिके में लिकियल हुजनि हा सॼी ज़िंदगी जेका हुजे दरियानि जे हिननि ॿेटनि ते ॿेड़ियुनि में पोइ इहो जेको हुजे बनियूं ॿारा पोइ इहे फसल पोइ इहो हर कमु इहो जेको हुजे असांजी इहा बिरादरी असांजा हे वॾा मरी खपी विया हुजनि असां बि सुलो हुजूं कमायूं करे विया हुजनि धीअ ॻाल्हाईंदी हुजी न अरे कमायूं त हुजनि जब तईं हुजे न अरे तोखे बकुल न हुजे मुंहं में सत पीढ़ियूं असांजूं मरी खपी गयूं हुजनि असां सिंध जा असुल रहासी हुजूं मुंहं में छॼ हणंदो हुजे पोइ इहो बूथे तुंहिंजो छॼ खां घटि न हुजे इहो हाणे बराबरि हुजे बराबरि हुजे ॻाल्हाइण पार निकितल हुजे ॻाल्हाइण ई न ईंदो हुजे असांजा वॾा कीअं न आयो हुजे दरावड़ सुघड़ हुजनि दरावड़ सुघड़ हुजे सत पीढ़ियूं मरी खपी गयूं हुजनि असां हे सिंध जा रहा तो जड़ी चवंदी हुजे जनानी जंहिंखे हुजे न बसि सत विया हुजनि बसि ईअं हलिया विया हुजनि कुझु अॼु ख़राब हुजे कि सही हुजे छा हुजे कहिड़ो चक्कर हुजे छा हुजे इहो चक्कर अॼु अॻे झिंझुण वॼंदो मथां वरी ॿियो घणो हुजे चक्कर कहिड़ो लॻे अॼु कहिड़ो चक्कर हुजे अलाए अॼु चक्कर में मूंखे बकर लॻे माई हाणे तूं सुबुह माई वरी नेरानी मथे में लगी हुजी नेरानी चाहे त पाण पीती हुजे हाणे हिनखे मां नेरानी पर लॻी तूं हुजां चाहे पीती हुजे मां नेरानो तूं न पीअंदो हुजे न पोइ तुंहिंजी वरी ज़रूरत हुजे चाह पीअंदो हुजे अब कलाम हुजे न कलाम न पर हाणे वरी सुहिणी मेहर मां ॾम मां जो अधु बेत ॿुधाया जन फ़क़ीर सो हाणे वरी सुहिणी ऐं मेहर मां वरी असां अव्हांखे लतीफ़ साईं जी वाही ॿुधाईंदा हुजूं जनम जो आवाज़ हुजे मुंहिंजी आयल मां मुंहिंजूं मन मुरादूं पुनियूं वाह वाह सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं लख जे बेड़ो तारे
मुंहिंजा हो नाले धणीअ जे बेड़ो हिकु दफ़ो बि यार भली कार अव्हां खे हुजे साल अव्हां ॾे हुजो परॾे हुजो जुत हुजो अव्हां ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे ऐं अव्हां सां गॾोगॾु रामण जो छा तूं हिते को ज़ैतून खाइण आई हुजी जा भला अॼु वरी ज़ैतूननि जो नालो पाण पंहिंजी ज़ुबान में वरितो हुजे पोइ तूं ही कयो अलाए हू त ज़ैतून जो नालो खणो त सले हमरा बाह थी वञे वठंदी हुजे हाणे 10 रुपया तूं वञे छा भला कोई सवेर खांडी ॾे जो नोट रखो हुजे ख़ैर त हुजे न भाई पापा घुराए त रखंदी हुजे वठी ईंदी हुजे शहर जा वेंदी हुजे चाणी ॾींदो हुजे न वठंदी हुजे त भला हाणे पोइ चङो हाणे वरी हो खीसे में रखण चङी ॻाल्हि न हुजे पोइ तूं हीअं छा ॾिसी अलाए अञा सोचींदी हुजे यकदम खणी खीसे में रखा न वठंदी न दिलि चवंदी हुजे बुखियो हुजे सफ़ा मूं चयो वञे अहिड़ो कंजूस हुजे तो जारी हा जारी मूं चयो वञे भित में मथो हणंदी हुजे भला हाणे रामण खे कड़ो असल मथे में सूर हुजे जो असल पई हाणे वाॾण वाणींदी हुजी वाॾण वाणींदी हुजा हा हा मोर हुजी वॾो हिन में मोर कढंदो हुजे ॾोकर कढंदो हुजे पंहिंजी जनानी खे न ॾींदो हुजे बाक़ी छा कंदो हुजे वञा शहर मां भाॼी वठी अचां खीसे में टुंग थी वेंदा हुजनि पैसा ॾोकर माकिरी खपी वेंदा हुजनि हा हा घर बस ठिकर भञंदो हुजे ठिकर सभु पंहिंजा घर खे सेट कयो हेॾे पिया हुजनि ठिकर भञंदो हुजे हाणे घर में हिकिड़ो ठिकर खोड़ हुजे ॿियनि ठिकरनि जी कहिड़ी ज़रूरत हुजे हा असां ठिकर हुजूं बाक़ी तूं त ॾिसे पाण खे ॾिसे कोन के माकड़ हो वरी चंड तां लथो हुजा ठिकर घर में हिकिड़ो ठिकर खोड़ हुजे भाई हाणे ॿिए घेर खे हाणे छली ॾिसंदा हुजो कुल्हे ते हमरा रखी हुजे वापसि मोटंदो हुजे न में छा हुजे इहो हिकिड़ी फोन हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा अबा तन मोहम्मद खान ता हाकिम अली मुगेरी अब अच्छा हाल हुजे ठीक हुजे चङा भला हुजो कुछ जो खैर सब सही जो खैर सब खैर लगो पियो जे कीअं वक्त गुजरे भा मुंहिंजे तरफ़ां सॼे टीम खे सलाम वालेकुम सलाम हुजे अव्हां खे बि सभिनी जे तरफ़ां सलाम ॾींदा हुजो वालेकुम सलाम ॾिसंदड़ सभिनी खे सलाम ॿुधण सभिनी खे सलाम अबा ॾिसंदड़नि खे बि सलाम उन में तव्हां बि शामिल हुजो घर वारनि खे बि सलाम अधनि भेनरुनि खे बि सलाम अबा कीअं वक्त गुजरे शुक्र आहे सही थो गुज़रे अॼु कीअं यादि कयो हुजे फोनड़ी कई हुजे फ़कीर खे फ़कीरियानी खे यादि कयो हुजे बा बस फ़कीरियानी में तव्हांजो मसइलो ॿुधी तव्हांखे यादि कयो हुजे अबा इहो घर में इहो घर जो मसइलो ॾिसी तॾहिं फोन कई हुजे यार माना इहो तूं पाण खिली मूं फ़कीर ते खिलंदो हुजे पोती हुजे छा ॻाल्हि भाऊ जी इहा ॻाल्हि तो ताईं बि पोती हुजे छा हा पोती हुजे मूं ताईं ॿुधी हुजे ये तो खटे हम बुधायो हुजे का घर में मसलो हुजे अला मासी जो तव्हांजो वॾो भेड़ो थो लॻे अबा पाण माना इन लाइ फोनड़ी कई हुजे त फ़कीर खे माना फ़कीर ते खिलण लाइ फोन कई हुजे यार हाणे रुगो मूं साईं इहो मसइलो न हुजे इहो त जित कित मसइलो हुजे हाणे त न न न जित कित न हूंदो मसइलो माना इहो रुगो हुकूमत जनानिन जी हुजे ओ बा जी 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 छा चवंदो जी बस गानो ॿुधाए जरूर जरूर गानो ॿुधाईंदो हुजां कंहिंजे नाले कंदो हुजी नालो हाओ नालो रही बच्चा मुगेरी हा ठीक हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा नालो यादि कंदो हुजे पोइ वरी ॿुधाईंदो हुजे हे असां हुकूमत करूं जनानू त तूं हो ॿुधाईंदी हुजी छा रामण वठण वेंदो हुजे हाणे तूं वरी ॿुधाईंदी हुजां जनाननि जी हाणे इहो वेंदो हुजे छली खणी रखी हुजे कुल्हे ते हमरा वापसि ईंदो हुजे इहो 20 जा बटालू 10 जो बसर हुजे हिन में हाणे मिलंदा 20 जी खंडु हुजे हिन में 20 जो गुड़ हुजे हिन में बसि जरी जरी वठी ईंदो जो भाउ खायो वञे पाण पोइ वरतंदो हुजे रासुल हेॾो सामान आंदो हुजे काॾे वियो हुजे खाईंदो हुजे रगो पाण पाव रेवड़ी हुजनि पाव नकुल हुजनि पाव पतासा पाव भुगड़ा आंधी उहे वरी केरु खणी खाई रगो तूं
मां खाईंदो पता हुजां खाई बस। रेवड़ियूं नकुल हलो निभातूं। हलो अदा केर कड़े शहर का भा हवा ज़हीर ख़ास के लिए ॻाल्हायां भागो जमाली हां। चाल हुजे बा खुश जी चङो भलो। हा तूं ॿुधाए हाल वाल प्यार। अब बस यो घर में हुजूं समझो जड़ो घर जो कुकड़ो लगा वेठा हुजूं ॿियो हाणे कहिड़ो हाल वाल ॾींदा हुजूं। बस इहो ॾिसंदो हुजे हाल मिड़े मालूम हुजे ॿियो हाणे कहिड़ो घणे ॿुधाईंदो हुजे अदा। गर्मी त कोन्हे हिते गर्मी आहे ॾाढी। गर्मी हुजे अवां अञा तो रे गर्मी हुजे। यार गर्मी आहे। हा ओ बा हा हिकिड़ो मच्छर ॿियो गर्मी। पोइ मच्छरनि खां या दवा हणाईंदा हुजो न। दवा हिते आहे इन के नाले मिल जाए दवा। पोइ इहे म्यूनिसिपल वारनि खे चवंदा हुजो ईअं डॉक्टर जेके इहे हुजनि पासे में DHO इन्हनि खे चवंदा हुजो इहो दूंहों कराईंदा हुजनि न इहो। ये नुरान आयो ई कोन्हे असांजे ॻोठ में। पोइ इहे चवंदा हुजो त करे ॾींदा हुजनि पाण ई केॾाईंदा हुजनि बा। ॿाहिरां रोड तां फिरे हलिया न ॻोठ में लानी कोन्ह। न भाई ईअं पाण ई हाणे मूंखे राति भुलाई चांहि न ॾींदी हुजे त हू वरी तव्हांखे फुहारो करे ॾींदा हुजनि। अॼु ॿार जेसी रोए न तेसी मां हुनखे खीर ई न ॾींदी हुजे तो हाणे म्यूनिसिपल वारा वरी पाण ईंदा हुजनि असां तो बि ॻाल्हि वाह जी कई हुजे। ॿुधाई कोन भेण। बस ॿुधंदो हुजे पंहिंजो वाको करणु खपंदो उन्हनि खे ॿुधंदा चवंदा खपो। हुजो को दाहूं कुकू कंदा हुजो अदा मच्छर हुजे वारो करो इहो धुई कंदा हुजो। केरु भेण ॿुधाई कोन असांजी। बस पोइ तव्हां पाण ई चवंदा हुजो बस मच्छरनि खे पोतड़े सां छंडियो निंड कयो वरी बनीअ ते वेंदा हुजो पोइ केरु पुछंदो हुजे। ॾींहं जो मक्खियूं राति जो मच्छर। एॾा मक्खियूं ऐं मच्छर हिते राति लाइ हिकिड़ी सभिनी जो मट हुजे। हा हिकिड़ो सूर ॿियो वरी मच्छर घणा। हा वॾी महिरबानी हुजे अदा वॾी महिरबानी हुजे सर। मखो मच्छरनि खां वरी राति जोर हुजे। छा ॻाल्हि आहे। हो चए त बा ॾींहं जो मक्खियूं राति जो मच्छर माना तपाए वेठा हुजनि। ॻाल्हि ॿुधंदो हुजे जे अचे सियारो वाह वॾो सीउ हुजे यार ॾाढो सीउ हुजे अचे गर्मी यार गर्मी हुजे मरी विया हुजूं मच्छर गर्मी मक्खियूं इहो सभु कुझु हले ई पर माण्हू पंहिंजो बचाव पाण कंदो हुजे न। हिते हाणे उते बि विझणी खणी राति लाइ बीठी हुजे मखो हाणे हिते राति लाइ घर में हुजे न मच्छर अचे न मख अचे न पखी अचे न पखण भलो हुजे न माण्हू अहिड़ो ई त थियणु खपंदो हुजे न। घर- पोइ हाणे इहो ॾिस रड़ियूं कंदा हुजनि अदा मच्छर हुजनि असां रड़ कई हुजे घर में ॼण दूंहों लॻो पियो हुजे न भलो मच्छर। हुजे न निभागा छा भला ईअं गुले लहंदी हुजे आंगुर भगे हुजे गुले लहंदी हुजे जा आंगुर भगे बाहूं हुजे ठंडी ईअं छा दिले निभागा छा करे ईअं तूं करी पाण हीअं करी मूं कयो हुजे पर तो छो कयो हुजे। सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामू इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा पर हुजूं। हाणे वेंदे वेंदे ममताज़ लासारी जे आवाज़ में हुजे त अलाए जे त छा में राज़ी आहे को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़ी आहे बाज़ी आहे सो इहो अवां ॾिसंदा हुजो ऐं राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे अवां सां गॾु हुजो। पर मां शहर मां थोरी भाॼी ऐं वठी मोटी ईंदो हुजां सॾ में जेसीं सॾ ताईं अवां हुजे इहो कलाम ॿुधंदा ओ हुजो हेॾे ॿुधंदी हुजे अंधी छा अंधी ओ सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु मां हुजो। ॿाहिरि वेंदो हुजां इन करे जाॾे चवंदो हुजां पैर हुजे ताॾे खैर हुजे हक मौजूद सदा मौजूद जे लतीफ जी ॿोली धणी आवाज़ निगहबान साथ सलामत हुजे। हाणे इहो कलाम ॾिसंदा हुजो अलाए त छा में राज़ी आहे अलाए त किथां राज़ी आहे।